खेनि में उस्ताद ऐं शागिर्दनि पारां स्कूल जो मुरमती कम ऐं ॿियूं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। फ़क़ीर गुलाम क़ादिर पयार जे प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि ऐं ॻोठाणनि एहतिजाज कंदे चयो त स्कूल में 350 खां वधीक शागिर्द तालीम पढ़ाइनि था पर रुॻो हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। हुननि चयो त स्कूल जी इमारत ज़बुनहाल हुजण सां गॾु वेहण लाइ बेंचूं बि न आहिनि। ॻोठाणनि चयो त केतिरा ई भेरा इंतिज़ामिया खे सूरताल खां आगाह कयो पर को ध्यानु न वियो। मथां छत जी हालत इहा ई आहे, नासूम ॿार आहिनि, न असांखे मास्तर मिलनि था, न कुझु ॿारनि सां ॿारनि कहिड़ो गुनाह कयो, नासूमनि खे ॾिसो, असांखे न ॾिसो, नासूमनि खे त ॾिसो। हे कहिड़ो ज़ुल्म आहे ख़ुदा जो? हिन में का सियासत हूंदी आहे छा? ग़रीब माण्हू आहियूं बाबा, हिन जे लाइ का ख़ुदा रा का ॿुधी वञे असांजी, असां मीडिया जे थ्रू चवनि था अलाह जे नाले ते बाबा ॿारनि ते रहम कयो वञे। उस्ताद ऐं शागिर्द मुतालबो कयो त स्कूल में उस्ताद मुक़ररु करे ॿियूं सहूलियतूं ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।